सलामकुम साहब। वालेकुम सलाम। साहब सोडे सां मिलणो आहे। सोडे सां मिलणो आहे? न न, सोडे जी मुलाक़ात औरत सां बंद आहे। साहब औरत इंसान ना आहे छा? मूंखे सोडे सां मिलण दे साहब। मां चयो आहे न, तूं हुन सां नथी मिली सघी। साहब कुर्ब कर, मेहरबानी कर साहब, ईअं न कर साहब, मां हथ थी ॿधाए। हथ हथ न वध बस। ठीकु आहे, वञ हाणे मुलाक़ात कर। हल ठीकु आहे, हा वञ 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 वञ। रेशमा, तू हुते छो आई आहीं जेल में? हाँ? सोडा मूंखे ख़बर पई न तोखे जेल में रखियो अथऊं। मूंखे रहियो नथो वञे, तो को सवा मां छा कयां? चरी जाइफ़ां जेल ते न ईंदियूं आहिनि। माण्हू छा चवंदा त सोडे जी माई जेको आहे जेल में मुलाक़ात करण थी वञे। चरिया साहब खां मोकल वठी आई आहियां तुंहिंजी मुलाक़ात लाइ। पर तोखे साहब मुंहिंजी मुलाक़ात लाइ छॾियो कीअं? तोसां मिलण लाइ न साहब गेलास मिंथू कयूं आने। सोडा मां हाणे तकड़ी आयमि न, ॿीहर ईंदमि न तुंहिंजे लाइ इलाही सामान वठी ईंदमि। चरी तुंहिंजो हिते अचणु ठहे नथो। मां सुभाणे परीहं ॿाहिरि अची वञा न। अरे सोडा ॻाल्हि त ॿुध, तो मानी खाधी आ? हा हा, हिते इलाइक़े में मानी ॾींदा आहिनि। ॾिस ॻाल्हि ॿुध, अॻिते न मां पंहिंजे हथनि सां तुंहिंजे लाइ मानी पचाए खणी ईंदमि। तूं जेल जी मानी न खाईंदे। चरी ही लाकब आहे, जेल आहे, हिन में जेल जी मानी खाइणी पवंदी आहे, घर न आहे। चरी नथी। चाकर खान, अॼु जेकॾहिं तूं कुर्बान खे उफ़ट न मारियो त सम्झजांइ तोखे आउं उफ़ट मारे छॾींदुसि। रईस नंढा, अॼु शाम मलाखड़ो आहे, मल विड़बी, जहिड़ो त न आहे करणो न। ऐं हा, जेकॾहिं मां कुर्बान खे मल मारियुसि, हू पंहिंजे शर्म में पाण मरी वेंदो। चाकर खान, कुर्बान खे मल मारणु का मामूली ॻाल्हि न आहे। बकर ऐं हाथीअ जो जहिड़ो आहे। कुर्बान हाथी आहे, हाथी। रईस नंढा, मां बकर न आहियां। जेकॾहिं कुर्बान हाथी आहे न त ही चाकर खान बबर शींहुं आहे, शींहुं। ही मलाखड़ो जेकॾहिं कुर्बान जी ज़िंदगीअ जो आख़िरी मलाखड़ो न थियो न त पोइ ही चाकर खान पंहिंजो नालो मटाए छॾींदो। चाकर खान, बाबा साईं समेत असां सभिनी जूं तो में वॾियूं उमेदियूं आहिनि। असांखे मायूस न कजांइ। रईस नंढा, मुंहिंजी इज़त जो सुवालु आहे ऐं मूंखे शेर सिंध जो ख़िताबु खटिणो आहे। उनजे करे जेकॾहिं मूंखे बेईमानी करणी पई न, मां उहो बि कंदुसि। ओ ईअं जवान जा पुट हर हीलो हलाइबो, गैर कानूनी कानूनी हर दाव पेच हणजांइ, लिहाज़ कंहिंजो न कजांइ। असांखे हर हाल में ही मलाखड़ो खटिणो आहे। नंढा रईस, काल मूं कुर्बान जो पाणी कछे छॾियो। मां कुर्बान खे अंदरि ई हणी ओचो तो वारो पटे कंध भर केरे घाटो न भनासि न त पोइ मां मल जो पुट ई न आहियां। चकर खान, कसम सां जे ईअं कई न त पूरो $1,00,000 घोरे छॾींदोसांइ। रईस नंढा, मां तोखे ईअं करे ॾेखारींदुसि, हिन कुर्बान खे मल जे मलाखड़े में मिटीअ में धूड़ न करे ॾिनमि न त पोइ तूं मुंहिंजो नालो चाकर खान न रखजांइ। वाइदो? बरसाणो वाइदो आहे तोसां। हाणे कुझु घड़ियुनि खां पोइ पुलिस वारा ईंदा ऐं मूंखां बयानु वठंदा। मां उन्हनि खे छा ॿुधायां?
त जंहिं औरत जी जुदाईअ में मां सालनि जा साल सिकंदो रहियो आहियां, तड़पंदो ऐं लुछंदो रहियो आहियां, उन मूंसां बेवफ़ाई करे पंहिंजे हथनि सां मूंखे बंदूक हणी छॾी। न न, मां पंहिंजी मोहबत ते इल्ज़ाम न हणंदुसि। मूं त पाण ख़ुदकुशी कई आहे, पर न, पुलिस खे ख़बर पइजी वेंदी त ख़ुदकुशी करण वारो पाण ते फायर बाह ते नथो करे सघे, त पोइ मां छा कयां? मां हितां हलियो थो वञां, सुठो विनय में आहे त मां पंहिंजी मोहबत खे बदनाम छो कयां? उन खां सुठो विनय में आहे त मां हलियो वञां, बाक़ी हुनखे ज़िंदा कोन छॾींदुसि। मूंखां पहिरियां उहो मरंदो, कुत्ते जी मौत मरंदो। चाचा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम पुट, छा हाल आहे? खैर चाचा, तव्हां ॿुधायो तबियत कीअं आहे? अल्लाह जा लख एहसान आहिनि, पर पुट तूं ॿ टे ॾींहं ॾेखार जेको न पई। चाचा कल्ह सोडे ॾे वई मैं मिलण जेल ते। सोठे ॾे वई हीअं? कीअं आहे मुंहिंजो पुटु? ख़ुशि त हुयो? तूं त चाचा ख़ुशि आहे, उनखे छा थींदो? उतां जा मूंसां विड़े पियो, तूं औरत थी करे जेल में छो आई आहे? पोइ चईंसि हा न त तुंहिंजे पीउ मोकिलियो आहे, मां उनजे चवण ते तोॾे आई हां। चाचा तोखे पाण ख़बर आहे न उनजी। मानी जो पुछियोमांसि, चई त जेल ते मिलंदी आहे मानी। जेल जे मानी ऐं घर जे मानीअ में त फ़र्क़ु आहे न, किथे जेल जी मानी, किथे वरी घर जी मानी। चाचा अलाह कंदो आज़ाद थी ईंदो, पर हाणे घर अचई न त वाड़े रखजांसि, ॿाहिरि न छॾिजांसि। अलाह ख़ैरु कंदो, रुगो आज़ादु कराए अचांसि, घर में अचे त पोइ वाड़े घर में कंदोमांसि बंदि, घर खां निकिरण ई न ॾींदोमांसि। अमां हू नंढे लाइ खां वठी ॾिंगो आहे, स्कूल वठी वेंदो हुमांसि, स्कूल मां बि भॼी वञी वरी छोकरनि सां विढ़ी पए। मूंखे त असुल खां वठी तंग कंदो थो अचे। ऐं ॿुधो, इन्हीअ झेड़नि ऐं फॾनि जे करे त मास्तर हुनखे स्कूल मां ई कढी छॾियो। अमां तोखे अलाए कॾहिं पसंदि कंदो, तूं त हुन जे इंतज़ार में वेही वेही मरी वेंदी। मां पाण इहो ई चाहियां थो त तोसां शादी करे ऐं ॿधिजनि सोढे जे मथे ते मोड़, पर अलाए उहो ॾींहुं कॾहिं ईंदो, अलाए मां मरी वेंदुसि। चाचा मरन तुंहिंजा दुश्मन, अलाह कंदो हिकिड़े ॾींहुं तूं मुंहिंजो सोरो थींदे। हा मां इंशाअल्लाह
तूं ई मुंहिंजी नुंहुं थींदीअ ऐं ही वेढ़ा वसंदा। अलाह कंदो हे वेढ़ा ज़रूरु वसंदा। बाबू दुश्मन खे कंदो आहे काबू। अरे छो आयो आहे हिते? अञा बि तुंहिंजे दिमाग़ मां हवा न निकिती आहे। ॿाहिरि निकिरा शेरूअ जी तुंहिंजी न कोड़े जी ख़बर लहंदुसि। हिन जी मुंडे न कटियसि त सोढा मुंहिंजो नालो ई न आहे। ओ सोढा तूं त अंदरि आहे, हाणे तुंहिंजी रेशमा खे केरु बचाईंदो मुकुम? बाबा बाबा चवां तो जो नालो न खणो। बाबू बाबू इलाज कर पहिरें पाओ त ख़बर पए। हथ तो ॿुधाए बाबू। पहिरें तूं रख जो छा पुण कहा सूबेदार साहब, सूबेदार रेशमा खे थराई या टुकर टुकर न करे छॾा। टुकर टुकर न करे छॾा। टुकर टुकर करे छॾा। हथ कटे शरीर, हथ कटे शरीर बाबू बाबू। बाबा खुश आहियो? सभई चाक बि चायो? ख़ैर आहे। जी जी हाजी साहब तव्हां ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैर आहे? संगत कचहरी सफ़ा भड़ आहियो? शुक्र आहे। ॿियो बाबा हाल अहवाल? जी हाजी साहब सोढो बुरी सोबत में अची वियो। बुरे कम जो नतीजो ई बुरो हूंदो आहे। हा हाजी साहब मां तो वटि कॾहिं बि न चाहियां, पर छा कयां? आख़िर हुन जे जिगर जो टुकड़ो आहे, उन जी अमड़, सोढे जी अमड़, उन मुंहिंजो वेहणो वेलो विञाए छॾियो। तव्हां मजबूर थी तो वटि आयो हाजी साहब। चाचा अली गौर असांजे वाड़े में सोढो बची न सघे हा, रुगो तुंहिंजो सिर जे करे त छॾो ॾिनोसीं। बाबा सोढो त मुंहिंजो बि बचो आहे, पर हुन कमु त ग़लति कयो आहे न अली गौर ख़ान। हाणे मूंखे ॿुधायो त मां छा कयां? सोढो त मुंहिंजो ॾोही आहे न। हा हाजी साहब तव्हां सही चयो। मां ॾाढो पंहिंजे पुट खे सम्झायो, पर जेकॾहिं हुन मुंहिंजो चवणु न वरितो त अॼु नतीजे जी ख़बर पइजी वियसि न। हुन नतीजो ॾिठो। हे ॾिसो मुंहिंजा हथ, मां तव्हांखे हथ थो ॿधां। ओ अली गौर हथ न ॿधो, हथ न ॿधो। तूं मुंहिंजो भाउ बि आहीं त दोस्त बि आहीं। मां यार सभु कुझु छॾियुमि, तूं मुंहिंजे तॾे ते आयो आहे। मां हर शइ छॾी। तुंहिंजी महिरबानी हाजी साहब, तुंहिंजी वॾी वॾी महिरबानी। हाजी साहब तोखे अलाह वधाईंदो। तुंहिंजूं लख लख महिरबानियूं, तुंहिंजा इहे थोरा ज़िंदगी भर न लाहींदासीं। अदा अली गौर मां थाणे ते हली तव्हांखे सभु कुझु लिखी थो ॾियां, पर पंहिंजे पुट खे सम्झाए छॾ त मुंहिंजे वाड़े ते वरी ॿीहर न अचे। न ईंदो हाजी साहब, कॾहिं बि न ईंदो। तूं घबराए न। अगरि जे तुंहिंजे वाड़े ते आयो त मां पाण वठी हुनखे वञी थाणे ते ॾेई ईंदुसि। तव्हां दिलि जाए को, तव्हां घबरायो न। इनशाला मुंहिंजो पुटु न ईंदो तुंहिंजे वाड़े। चाकर खान ही मुंहिंजी इज़त जो सुवाल आहे ऐं मुंहिंजो ही पटको धूड़ न कराइजांइ। ही मलाखड़ो न, ही जंग जो मैदान आहे ऐं जंग में हर शइ जाइज़ आहे। समझी थो न मुंहिंजी ॻाल्हि? रईस वॾा तूं फिकिर ई न कर, इंशाअल्लाह जीत असांजी थींदी। ॾिस चाकर खान, मां मल बराबरि न आहियां, पर मल पहलवान मूं पालिया आहिनि ऐं सवे मलाखड़ा मूं ॾिठा आहिनि ऐं मल जे अंदरे ऐं ॿाहिरे जाठे खां चङी तरह वाक़ुफ़ आहियां। बराबरि रईस वॾा, हुन में को बि शक न आहे। चाकर खान हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, विढ़ण तोड़े अड़ विढ़ण में कुर्बान तोखां ॾाढो आहे
हू वारो वठी जबल घुमाईंदो आहे न, को बि पहलवान पंहिंजे पेरनि ते बीही न सघंदो आहे। रईस वॾा, ही चाकर खान हाथी आहे, हाथी। तव्हां मूं ते भरोसो कयो, मां न क़ुर्बान खे मल जे मलाखड़े में फेराए फेराए मुंठी धरती में नहायोमांसि न, त पोइ चाकर मुंहिंजो नाव न आहे। चाकर खान, मां तोखे सिर्फ़ इहो सम्झाइण आयो आहियां, जंग जे मैदान में चक मुक लत सभु जाइज़ आहे। जेकॾहिं जवान जो पुटु आहीं न, इन क़ुर्बान खे अॼु क़ुर्बान करे छॾ। त पोइ ठीकु आहे रईस वॾा, मां इन क़ुर्बान खे हमेशह ई हमेशह लाइ अॼु पेर खां मंटो ऐं टुंटो कंदोसांसि। इन मल जे विढ़ण खां पोइ क़ुर्बान सॼी ज़िंदगी मल विड़ी न सघंदो। इहा क़ुर्बान जी ज़िंदगीअ जी आख़िरी मल हूंदी। बसि खेल ख़तम। शाबाश, मूंखे बि इहा ई उमेद हुई। अचु था हलो। छा तो समझी तो हॉस्पिटल का भजन का पो तू जिंदा रही सकी वा? चाचा मुख्तियार, तोखे गोलियूं लगल आहिनि, का मामूली ॻाल्हि न आहे। इहो तो सुठो थियो त चौकीदार तोखे वापसी वार्ड में खणी आयो, न त तुंहिंजो बचण नामुमकिन हुयो। पुट, हिकिड़ी ॻाल्हि चवे, मां पुलिस खे को बि बयान ॾियणु नथो चाहियां। वॾी ॻाल्हि त मां इन पुलिस जे चक्कर में पवण ई नथो चाहियां। ॾिसो मुख्तियार साहब, असांजो फ़र्ज़ु आहे त तव्हांजी ज़िंदगी बचायूं। जेसिताईं तूं ठीकु न थींदे न, तेसिताईं हॉस्पिटल मां तोखे असां ॿाहिरि न वञणु ॾींदासीं। इन करे तूं सबुरु कर, बसि हिकु हफ़्ते में तोखे मोकल मिली वेंदी। पर पुलिस त तोखे गिरफ़्तार नथी करे, तूं पुलिस खां छो तो ॾिडी? गोलियूं तोखे लॻल आहिनि, तो कंहिंखे गोलियूं न आहिनि। महिरबानी डॉक्टर साहिब, डॉक्टर त मसीहा आहिनि, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई, मां पुलिस खां इन करे थो ॾिजां जो गोली मूं पंहिंजी पाण खे पाण हई आहे। इहो कीअं तो थी सघे त हिकु ज़ख़्मी शख़्स पाण खे गोलियूं कीअं हणंदो? बहरहाल तूं सूबेदार खे इहो बि बयानु ॾेई सघीं थो त जे तोखे गोलियूं हयूं आहिनि तूं उनखे नथो सुञाणी। हा, सही थी चई। मां ईअं बि बयानु ॾेई सघां थो। ठीकु आहे, पंहिंजो ख़्यालु रखिजा। Thank you.
बकरियों पासे करें थी या कयान पूरो। छोरी गोड़ी आई चा बकरियों हटा। हाणे बंदि कयो इहो पंहिंजी पापा। हे बकरियूं आहिनि, माण्हू न आहिनि जो तव्हांजी पापा ॿुधी तव्हांखे वञण लाइ जॻह ॾींदियूं। तूं चवंदे त ही कहिड़ो तोखे सलाम कंदियूं? हे बकरियूं आहिनि, आहिस्ते आहिस्ते पंहिंजी गाॾी कढी वञो। असांखे देर थी थिए ऐं तूं नखरा थी करीं। अयाज़ ख़ान, असांखे 2-3 बकरियूं मारणी पवंदियूं। यार बिलावल, छा त छोरी आहे, ॼण चंड ज़मीन ते लही आयो आहे। ओ मजनू जा मासा, पाण खे मलाखड़े ते हलणो आहे, इश्क नाहे करणो। हल यार, मेले ते देर थी थिए। दिल त नथी चवे। ठीकु आहे, अच त हलूं। अम्मा, तू अञा ताईं तस्वीर थी पढ़े, हाणे त सिज लहण वारो थियो आहे। धीअ, तुंहिंजे पीउ जी कामयाबी लाइ दुआ पई घुरां। अॼु शेरे सिंध जे मुक़ाबले जे लाइ आख़िरी मलाखड़ो आहे। हा मां, रस्ते में हिकिड़ा 2 माण्हू गाॾी में चढ़ी पिया वञनि। उन्हनि खे वॾी तकड़ हुई मलाखड़े में पहुचण जी। चवनि पिया त बकरियूं रस्ते खां हटाए, न त असां बकरियुनि जे मथां गाॾी चाढ़े हलिया वेंदासीं। धीअ, सिंध जा माण्हू मल मुक़ाबले जा दीवाना आहिनि ऐं अॼु शेरे सिंध जो मुक़ाबलो थियणो आहे। अम्मा, खटींदो त मुंहिंजो बाबा, मूंखे पक आहे। अच त धीअ, ॿई गॾिजी उन ज़ात खे ॿाॾायूं जेका ज़ात इज़तुनि जी मालिक आहे। धीअ, भलो भले जो छेह नाहे। जेकॾहिं कुर्बान भलो पहलवान आहे न, त अॻियां चाकर खान बि घटि नाहे। अम्मा, तूं त हिन चाकर जो नालो ई न खण। उहो छा बाबा सां मल विढ़ंदो? दुश्मननि खे कमज़ोर सम्झणु नाकामीअ जी पहिरीं निशानी आहे। धीअ, अच त ॿई दुआ घुरऊं त कुर्बान सोभारो थिए। हा।
बजे भाव खे भाई मुकाबलो ना है धांधलिया कैंसिल मुकाबलो कैंसिल